दादू मां असां ख़बर शेयर कंदा हलूं। आफ्ताब सरवर गोरहट जी रिपोर्ट मुताबिक़ नवाबशाह मुबैना अगवा ॼाणायल अक़लियती बिरादरी सां तालुक़ रखंदड़ बागड़ी औरतुनि संतोषी समंदरा दादू पहुची मीडिया ॾाढो दाहींदे ॿुधायो त असांखे कंहिं बगवा वग़ैरह न कयो हुयो ऐं न ई असां को धर्म तब्दील कयो आहे। मुख़ालिफ़ धुर कृष्ण उर्फ़ सनी सोभू परदेसी लच्छू वारनि जा असां मथां लॻायल इल्ज़ाम कूड़ा ऐं बेबुनियाद आहिनि। इन्हनि इहो पिणु वाज़े कयो त मुख़ालिफ़नि मां जान जो ख़तरो आहे, जंहिं करे हू तहफ़ुज़ लाइ दादू जी अदालत में दरख़्वास्त पिणु दाख़िल कराई आहे, जंहिं जी ॿुधणी 20 जुलाई ते मुक़ररु थियल आहे। इन्हनि इहो पिणु चयो त हू पंहिंजे हिंदू धर्म ऐं मज़हबी अक़ीदे ते क़ाइमु आहिनि। हिननि चयो त मुख़ालिफ़ धुर सां को बि वास्तो न हूंदो, जॾहिं त शहीद बेनज़ीराबाद ज़िले जे बागड़ी बिरादरी जी औरत प्यारी शहीद बेनज़ीराबाद जी अदालत में दादू ज़िले जे तालुक़े केन शाह सां तालुक़ रखंदड़ बागड़ी बिरादरी जे 10 खां वधीक माण्हुनि ते संगीन इल्ज़ाम हया हुआ। 2 जुलाई ते केन शाह वासी कुझु माण्हू मुबैना तो नवाबशाह ज़िले जे बालूजा कुबा थाणे जी हद में 15 खां वधीक हिंदू ख़ानदाननि जी झूपड़ियुनि में दाख़िल थी मज़हबी अक़ीदे में तब्दीली आणण लाइ दॿाउ विधो ऐं उन दौरान संतोषी सिदरा ऐं मेवी खे ज़बरदस्ती पाण सां हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे विया हुआ, जंहिं ते अदालत शहीद बेनज़ीराबाद पुलिस जे रागपल थाणे ते नोटिस जारी कंदे हिदायत कई आहे त मुबैना तौरु गुम थियल औरतुनि खे बाज़ियाब कराए 18 जुलाई ते तफ़सीली रिपोर्ट पेश कई वञे, जॾहिं त शहीद बेनज़ीराबाद मां मुबैना ॼाणायल अगवा बागड़ी बिरादरी जो औरतूं दादू जे अदालत में पेश थी ऐं मीडिया ॾाढो बयानु ॾींदे वाज़े कयो आहे त हिननि खे कंहिं बि अगवा न कयो ऐं न ई मज़हब तब्दील करण लाइ दॿाउ विधो आहे। हू पंहिंजे वालिदेन जे घरनि में ख़ुशि आहिनि।